अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुल व खातिमिन नबिय्यीन अल्लज़ी अरसलहुल्लाहु मुबय्यिनन लिकिताबिल हकीम व अला आलिहि व अस्हाबी व अहल बैती व अज़वाजी व मन तबिअहुम बि ihसानिन इला यौमिद्दीन। इम्मा बाद। निजात। अॼु असांजो मौज़ू आहे निजात जे लाइ 19 उहे दुआऊं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ खां पोइ घुरंदा हुआ। आख़िर छो? छाकाणि त रब साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़ हसिबतुम, इन जी माना है त तव्हां छा इहो अंदाज़ो लॻायो आहे अन्नमा ख़लक़नाकुम अबसऊं, त असां तव्हांखे ईअं अजायो पैदा करे छॾियो आहे। यानी अजायो पैदा करे वरी तव्हांखे पाणी बि ॾियां थो, तव्हांखे मींहं बि वसायां थो, वरी अन्न बि पुकारियो था, इहो अजायो। व अन्नकुम इलैना ला तुरजऊन, ऐं तव्हांखे वापसि मूं वटि मोटी अचिणो ई कोन्हे को, तव्हां इहो सोचो वेठा आहियो। इहो कीअं था चओ त वमा ख़लक़ना समा वल अर्द वमा बैनहुमा बातिला, कि जेको ही आसमान ज़मीन में उन जे विच में जेको अल्लाह ताईं सॼो निज़ाम ठाहियो आहे, अजायो ठाहियो ताईं बातिला। ज़ालिक ज़न्नुल लज़ीना कफ़रू, इहे उन्हनि माण्हुनि जो फ़िकुर ऐं सोच आहे जेके चवनि था त अल्लाह आहे ई कोन, या कंहिंजी सोच आहे जेके सम्झनि था त अल्लाह आहे ई कोन। फ़वैलुल लिल्लज़ीना कफ़रू मिनन नार, पोइ अल्लाह फरमाए थो त अहिड़ा माण्हू जेके चवनि था त हे आसमान ज़मीन पाण ठहियो आहे ऐं अलाह बलाह कोन्हे, पोइ अलाह जूं हेॾा माल था खाइनि, शयूं था खाइनि, खीर था पियनि, अखियूं ॾिनियूं तमामु, माउ जे पेट में हिननि जो जिस्म ठहियो आहे, पोइ त सज़ा ॾींदुसि न। तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू नेमतूं करे पढ़ाए, तव्हांखे जायूं वठी ॾे, शादियूं कराए, प्रॉपर्टी ॾिए, वरी चओ त इहो को कोन्हे। ऐं अल्लाह ताला तंहिंजे करे किथे ॾुकर ॾिए थो, लेकिन इंसान ज़ात खे क़ाइमु रखण जे लाइ वरी ॿिया थुल्हा ॿार पैदा करे थो, त जीअं इंसान ज़ात जो सिस्टम कंटिन्यू रहे। छाकाणि त हीउ जेको अल्लाह सिस्टम ठाहियो आहे सेल्फ सस्टेनिंग आहे, माना पंहिंजे पाण खे पाण थो बचाए। हर अल्लाह ताईं हुन में इंटरफियर कंदो त माना सिस्टम में ख़राबी आहे। हिकिड़ी मशीन आहे तव्हांजी एसी, पई हले पई हले पई हले त चवंदा वाह जी कंपनी आहे, पर थोरी थोरी देरि खां पोइ वरी मिस्त्री अचे। अल्लाह ताला जो बि निज़ाम कंटिन्यूअस आहे, इंटरफियर जी ज़रूरत कान्हे। ॾुकर में माण्हू मरी वञनि त मरी वञनि, पर अल्लाह ताला अहिड़ा माण्हू बि पैदा करे थो जेके 6 महीने जो ॾुकर बि सही वेंदा, पर बची वेंदा, वरी इंसानी सिलसिलो जारी रहंदो। छाकाणि त हे अल्लाह खे रखणु थियो। आख़िर इंसानी ज़िंदगी जो राज़ छा आहे? इहो जेको राज़ आहे सो सभिनी मज़हबनि में ॾिनल आहे। जेकॾहिं असीं इंजील में वञूं, मता 106 आयत, इन में अचे थो त तुंहिंजो नालो पाक ॼाणायो वञे, तुंहिंजी बादशाही अचे, तुंहिंजी मर्ज़ीअ जीअं आसमाननि में पूरी थिए थी तीअं ज़मीन ते बि थिए। इहो मक़सदु आहे इंसान जो, कि अल्लाह जा जेके कानून आसमान में हलनि था, ज़मीन ते इंसान हलनि। भगवत गीता हिंदुनि जो जेको किताबु आहे उन में बि लिखियलु आहे, अमल तुम भी ऐसा करो मेरी जान हो जिसमें सलाह व फलाह जहां, माना तव्हां बि हिन में नेक अमल कयो। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में चए थो, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़, चए थो असां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो आहे क़ुरान ॾेई ऐं निज़ाम ज़िंदगी, हक़ जो निज़ाम, अदुल इंसाफ़ जो निज़ाम ॾेई। छाजे लाइ? लियुज़हिरहू अला दीन कुल्ही, त तव्हां मुस्लमान जमायत ठाहे अल्लाह जे क़ुरानी निज़ाम खे अंग्रेज़नि जे निज़ाम ते नाफ़िज़ कयो ऐं शरीयत आणियो मुल्क में। इहो पर्पज़ अल्लाह जे रसूल जो, इहो पर्पज़ असांजो आहे। वलौ करिहल मुशरिकून, लेकिन चिड़ उहे कंदा जेके अल्लाह जे मुक़ाबले में निज़ाम कायो वेठा आहिनि, उनखे शिरक चइबो आहे। इहे जेके अंग्रेज़नि जा कानून, अंग्रेज़नि जूं ॻाल्हियूं, इन्हनि खे कावड़ लॻंदी, इन्हनि खे बाहि लॻंदी त कहिड़ी शरीयत जी ॻाल्हि कनि था। तंहिंजे करे हिकु 3 आयतूं आहिनि जंहिंमें अचे थो त
वल तको मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर व यामरू बिल मारूफ, तहां में हिकिड़ी जमायत ज़रूर पैदा थिए हुजणु खपे जेका क़ुरान ॾे सॾे ऐं माण्हुनि खे बुराईअ खां रोके ऐं नेकीअ जा हुकुम करे। उलाइकुमुल मुफ़्लिहून, इहा ई जमायत आख़िरत में कामयाब थींदी। अॻिते वरी चवे थो इन्नल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम, अल्लाह ताला पंहिंजे मोमिननि खां माल ऐं जान ख़रीद कई आहे बे अन लहूं, जन्नत जे बदिले में। अल्लाह चए थो हेॾे ॾियो मूंखे पंहिंजो माल ॾियो, पंहिंजी जान मुंहिंजे रस्ते में ॾियो, पोइ उन जे बदिले मूंखां जन्नत वठो। शाह लतीफ़ थो चवे कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि, माना केतिरा माण्हू आहिनि जो किनारे ते वेही अलाह अलाह था कनि, मस्जिद में ईंदा कबूतरनि वांगुरु निमाज़ पढ़ंदा, क़ुरान पढ़ंदा, पर न कंहिं बुराईअ खे रोकींदा, न कंहिंजे भले में न कंहिंजे बुराईअ में। त इहे उहे आहिनि जेके कंधीअ ते बीही किनी सांगो साह जो, इन्हनि खे साह प्यारो आहे, चवनि न असां अलाह जे रस्ते में कंहिंखे कंहिंसां कोन विढ़ंदासीं, शरीयत लाइ कोशिशि कोन कंदासीं। के घोरियस कयो गिड़नि, के त अलाह वारा अहिड़ा आहिनि जो चवंदा जान अलाह जी आहे गिड़ी था पवनि, के घोरियस कयो गिड़नि, साहड़ संदो तन, रब अहिड़नि सां गॾु आहे घा घाए गिड़नि जे जेके ख़ुशीअ सां अलाह जे दीन ते कमु कनि था ऐं अलाह जे शरीयत ते कमु कनि था। शाह लतीफ़ बेटा इन ॻाल्हि चए थो। अलाह ताला फरमाए थो काल रबकुम उदूनी अस्तजिब लकुम, अलाह ताला फरमाए थो त मां तव्हांखे ख़बर छाजे लाइ पैदा कयो आहे, आऊं तव्हांखे पैदा कयो आहे त तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो, मुंहिंजे कमनि खे ॾिसी चओ अल्हम्दुलिल्लाह, वरी जेकॾहिं तव्हांखे का शइ वणे त चओ सुभान अल्लाह, यानी शयुनि खे ॾिसी अल्लाह जे कंहिं शइ खां मुतासिर थी पोइ लफ़्ज़ बात मां कढो, रुगो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह विदाउट पर्पज़ घटि क़ीमत आहे। असुल क़ीमत आहे ऑब्ज़र्वेशन, वॉचिंग, त अल्लाह तारा कीअं ठाहिया आहिनि, मखीअ जी मख आहे उहा कीअं थी वञे, कीअं रस्तो ॻोल्हे मोटी थी अचे, त चओ सुभान अल्लाह। वरी जॾहिं उहा माखीअ जी माखी खाओ त चओ अल्हम्दुलिल्लाह। असल इहो आहे काल रबकुम उदूनी अस्तजिबुम, रब चए थो त तव्हां मूंखे सॾींदव, आऊं तव्हांजे हिन सॾ खे वराईंदुसि। इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, जेके तकबुर कनि था, चवंदा बाबे जा खोड़ पैसा पिया आहिनि, फिरजूं भरियूं पियूं आहिनि, खीर पियो आहे, अंबनि जा ढेर लॻा पिया आहिनि, अलाह जी कहिड़ी ॻाल्हि आहे। पोइ जेको तकबर कनि था सयदखुलून जहन्नम दाखिरीन, त अलाह फरमाए थो पोइ अहिड़नि तकबरनि खे जेके मुंहिंजी तारीफ़ नथा कनि, मुंहिंजी शयुनि जो क़दुरु नथा कनि, इहे आहिनि जिन खे मां बेइज़्तो कंदुसि, पहिरीं त कंदुसि बेइज़्तो, पोइ जहन्नम में मोकिलींदुसि। तंहिंजे करे शाह लतीफ़ थो चए जसे में जब्बार जो, जसो माना जिस्म, पंहिंजे इन जिस्म में रब जो ख़फ़ी खेमो खोड़, माना लिकल खेमो लॻाए, जली तूं ज़िबान सां चारई पहर चोर, तूं ज़िबान सां बि अलाह जो ज़िक्र कर, फ़िक्र सां फुरक़ान इस्म आज़म ॾोर, तूं अलाह जो इस्म एज़म जो ज़िक्र कर। ॿिया दर वञी म वोड़, ॿियनि दरनि ते न वञ, न क़बरुनि ते वञी झुक, न अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां घुर, न मोलनि खां घुर, न ओलियाउनि खां घुर अलाह खां, ऐं अमल उतां ई पसिजे, छो त सभु कम अलाह अकेलो पाण थो करे, उतां ई रब पंहिंजा फ़ैसिला थो करे, तंहिंजे करे ॿिए जे दर ते न वञो। वरी चए थो तन तस्बीह मन मणियो, दिलि दंबूरो जिन, माना दिलि में अलाह जो ज़िक्र हर वक़्तु हले, तंदू जे तलब जूं वहवत सिर्फ़ु वॼनि, वहदत माना सभु कमु अलाह अकेलो थो करे, मूंखे घुरणो आहे त सिर्फ़ु अलाह खां घुरंदुसि, ॿिए ते न वेंदुसि। त जेकॾहिं मुंहिंजे दिलि में इहे तंदू अलाह घुरण जो आहिनि, वहदहू ला शरीक लह, अलाह पंहिंजे डिसीशन में कंहिंखे शामिल कोन थो करे, पुटु ॾींदो पाण थो फ़ैसिलो करे, कॾहिं चवण ते कोन कंदो, इहो ई राग रगुन, इहो ई तव्हांजे जिस्म जे रगुन में इहो राग हुजे, से सुताई जागन निंड बाजिनी, जंहिंजो इहो अक़ीदो आहे, इन्हनि जी निंड बि इबादत आहे। तंहिंजे करे अलाह ताला चाहे थो त मूंखां घुरो, छा असांखे वधीक ज़रूरत आहे अलाह खां दुआउनि जी, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक ज़रूरत आहे, असांखे वधीक ज़रूरत आहे। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 19 क़िस्मनि जूं दुआऊं हर निमाज़ खां पोइ घुरियो आहिनि, जिन खे अॼु मुंहिंजो मौज़ू आहे। नंबर 1 त सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि था त मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फ़र्ज़ नमाज का मुकम्मल होने के बाद तकबीर की बुलंद आवाज़ से पहचानता था, चवंदो अल्लाहु अकबर। चे जॾहिं असीं निमाज़ में हूंदासीं रुगो रसूल सां जीअं निमाज़ सजदो सलाम वरे त रड़ करे चवंदो अल्लाहु अकबर, त मां चवंदुसि इहो असांजो नबी साईं जो आवाज़ आहे, पहिरियों नंबर। ॿियो सैयद सोबान रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था त रसूल सां निमाज़ खां पोइ चवंदा अस्तग़फिरुल्लाह,
माना अल्लाह साईं मां पनाह तो बख़्शिश तो तोखां घुरां। वरी हिकु दफ़ो चवंदा अल्लाहुम अंत सलाम, अल्लाह साईं सभु फ़ैसिला तूं तो करीं, सॼी सलामती मुंहिंजे जान जी, मुंहिंजे माल जी, मुंहिंजे सिहत जी, मुंहिंजे बचनि जी सलामती तुंहिंजे हथ में। मिनक सलाम तबारकत या ज़ल जलाल व इकराम, तूं बरकत वारो आहीं, बुज़ुर्गी ऐं इज़त वारो आहीं। इहो नबी करीम सलाम। हाणे हे जेके मां दुआऊं पढ़ां थो इहे असांजे ग्रुप में अची वेंदियूं सुभाणे, जेको आहे फ्राइडे सेरमन, इन में तव्हां रजिस्टर कयो था, तव्हां प्रिंट बि करे सघो था ऐं यादि बि करे सघो था। नंबर 3, सैयद अबू उमामा फरमाइनि था त रसूल फरमायो जेको माण्हू हर निमाज़ खां आयतल कुर्सी पढ़ंदो उहो मरंदे ई जन्नत में दाख़िल थींदो। तंहिंजे करे मां अॻु में बि तव्हांखे ॾसियो आहे त जेको नेक शख़्स मरे थो, जीअं हुनजो फ़रिश्ता साह कढनि था ओॾी महिल हू जन्नत में पहुची थो वञे, ओॾी महिल जो ओॾी महिल। ऐं लेकिन जिस्म कोन अथसि, जिस्म क़बर में आहे, लेकिन उते हुनखे फ़िलहाल अच्छे पखीअ में हुनजो रूह विधो थो वञे, पोइ उॾामी सघे थो, जन्नत में वेहे थो, घुमे थो, फिरे थो। पोइ जॾहिं सूर फूक बि, छो त हाणे ॾिसो न कबर में त जिस्म ॻरी वियो आहे, ॻरियल जिस्म में रूह कोन ईंदो, छो त माण्हूअ जी मुंडी लही वेंदी आहे, रूह ईंदो मोटी, उथी कोन सघंदो न, छो त मुंडी कान्हेसि। हुते त मुंडी बि ॻरी थी वञे, आंड्रा बि ॻरी था वञनि त न ईंदो। उहो जन्नत में अलाह जो वली घुमे फिरे थो, जॾहिं सूर फूक बि त ओॾी महिल अलाह ताला सूर सां गॾोगॾु जिस्म ठाहे छॾींदो, सॼो ओड़ो जो ओड़ो ठही वेंदो ऐं क़बर बि फाड़ींदो। छो त जेकॾहिं जहिड़ो बि थी पवे त 6-7 फुट मिटी कोन लाहे सघंदो। इहे 2 कम अलाह खे करणा आहिनि, सूर फूकण महिल जिस्म ठाहिणु ऐं क़बर फाड़णु, पोइ मोकिलींदो रूह खे त उथी खड़ो थींदो, क़बर मां ट्रिप ॾेई ॿाहिरि निकिरंदो। तंहिंजे करे चए थो त जेको हींअर फ़र्ज़ निमाज़ खां पोइ आयतल कुर्सी पढ़ंदो मरण सां सिधो जन्नत में वेंदो। ऐं अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, इहा सॼी आयतल कुर्सी आहे। चौथी, सैयदना बरा बिन आज़िम फरमाइनि था त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोयां निमाज़ में असां साॼे पासे बीठा हुआसीं, सलाम खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो असां ॾे फेराईंदा हुआ, फिरी वेंदा, पोइ सलाम खां पोइ दुआ घुरंदा, रब्बी किन्नी अज़ाबक योम तबस इबादक, माना ए रब मूंखे पंहिंजे अज़ाब खां बचाइजांइ जंहिं ॾींहुं तूं पंहिंजे ॿाननि खे उथारींदे। हाणे इहा दुआ त अलाह जो रसूल थो घुरे, पर इहा असांजे सेखारण जे लाइ आहे त असां घुरऊं। 5, सैयदना माज़ जबल फरमाइनि था रसूल मूंखे वसियत फरमाई, ए माज़ हर निमाज़ खां पोइ ही दुआ पढ़णु न विसारजांइ। कहिड़ी? रब्बी ऐनी अलो ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्न इबादत, ए रब ऐनी माना मुंहिंजी मदद कर, यानी मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजो ज़िक्र कयां, तुंहिंजो शुक्र अदा कयां ऐं सुहिणे तरीक़े सां तुंहिंजी इबादत कयां। इहो अलाह खां घुरणी आहे, इहो प्रोसीजर वठिणो आहे त जीअं अलाह असांखे तौफ़ीक़ ॾिए त अलाह जो असां ज़िक्र बि करे सघूं, शुक्र बि करे सघूं ऐं सुहिणे तरीक़े सां इबादत कयूं। 6, सैयदना अनस फरमाइनि था त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दुआ अक्सर घुरंदा, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतऊं व फिल आख़िरत हसनतऊं व क़िना अज़ाबन नार, अल्लाह पाक असांखे हिन दुनिया में बि भलाई ॾे, आख़िरत में भलाई ॾे ऐं जहन्नम जे अज़ाब खां असांखे बचाए। 7 दुआ, सैयदना साद बिन अबिन वक़ास रज़ियल्लाहु ताला फरमाए थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर निमाज़ खां पोइ हिननि कलमनि खां अलाह जी पनाह घुरंदा, चवंदा अल्लाहुम माना ए अल्लाह साईं। हाणे ॾिसो न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मटाईंदो थो रहे त जीअं उम्मत सभई दुआऊं घुरे, सभु, छो त ही हर पहलूअ खे कवर थो करे, त जीअं पूरी पर्सनैलिटी इंसान जी कवर थी वञे दुआउनि मां। इहे 19 दुआऊं आहिनि ऐं जहन्नम में बि 19 डिपार्टमेंट आहिनि, जहन्नम ते वेठल फ़रिश्ता बि 19 आहिनि ऐं इहे 19 दुआऊं माना हर दर खे रोके थी, जहन्नम जे दर खे। अल्लाहुम माना ए रब साईं, इनी औज़ बुक मिनल जुबन, मां पनाह थो घुरां त मां बुज़दिल थियां। बुज़दिल कॾहिं थींदो आहे? कंहिं ग़रीब जी मदद करणु ख़ौफ़ थींदो, यार मुंहिंजो पासो करणु फलाणो वॾो माण्हू कावड़जी वेंदो, कंहिं ग़रीब खे थाणे में बंदि कयो तंहिंजे मां छॾाईंदुसि त वरी हुअ धुर मूंसां कावड़, इहा बुज़दिली आहे। त इन करे रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त अल्लाह साईं मूंखे बुज़दिलीअ खां पनाह ॾे, औज़ बिक मिनल बुख़ल, ऐं मां कंजूस थियां, खीसो भरियो पियो आहे पर कंहिं यतीम खे न ॾियां, खीसो भरियो पियो आहे पर कंहिं ग़रीब जी मदद न कयां, टीबीअ जो मरीज़ आहे मां हुनखे दवाऊं न वठी ॾियां, इन कंजूसीअ खां पनाह थो घुरां। व औज़ बिक मिन
ओरदु इला अर्ज़िल उम्र, ऐं मां उन उम्र खां पनाह थो घुरां जो बूढ़ो थी वञा, हली न सघां, मोहताज थी वञा, पियो खंघां खट ते, ॿार बेज़ार थी वञनि, घरवारी बेज़ार थी वञे, पाणीअ लाइ रड़ियूं कयां, दवा जे लाइ रड़ियूं कयां, इहा उमिरि कंहिंखे बि न खपे। तंहिंजे करे चए थो त अलाह साईं मूंखे इन्हीअ बेइज़तीअ खां बचाइजांइ। मुंहिंजी ॾाॾीअ जी उमिरि 120 साल ई, हिकिड़ी दुआ घुरंदी, ॿरोचाणी ही, मां न सम्झंदो हुउसि, पर जॾहिं हाणे मूंखे लफ़्ज़ यादि अचनि था त सम्झमि, चवंदी या अलाह हलंदे हलाइजांइ, हलंदे हलाइजांइ। इहा वॾनि जी तालीम। त हिते बि असां अलाह था घुरऊं त अलाह साईं असांखे अहिड़ी उमिरि न ॾिजांइ, कंहिंखे खपे अहिड़ी उमिरि न, हलंदे हलाए। औज़ु बिक में अज़ाबिल क़बर, ऐं क़बर जे अज़ाब खां असांखे पनाह ॾिजांइ। सैदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ सलाम फेरींदा हुआ त ही दुआ घुरंदा, अल्लाहुम्म, ए मुंहिंजा रब साईं, अगफिरली मां क़द्दमतु व मां अख़रतु, अल्लाह साईं मूंखे बख़्श जेके बि मां अहिड़ा कम कया आहिनि जेके पसंदि न आहिनि, या जेके मां छॾे थो वञा, व मां असररतु, या जेके शइ मां लिकाए कई आहे, व मां आलनतु, या जेको मूं ज़ाहिर करे अहिड़ी ॻाल्हि कई आहे जेका तोखे पसंदि न आहे, व मां असरफ़्तु, ऐं जेका मूं ज़्यादती कॾहिं कंहिंसां कई आहे, व मां अंत आलम बिही मिन्नी, ऐं उहा शइ जेका मूंखे यादि न आहे पर तोखे यादि हूंदी, जेकॾहिं तूं उन ते नाराज़ आहीं त उहा बि बख़्श कर। अंतल मुक़द्दिम, बेशक तूं सभिनी खां अॻु वारो आहीं, व अंतल मुअख़िर, ऐं तूं ई पोइते रहण वारो आहीं, ला इलाहा इल्ला अंत, तुंहिंजे दर खां सवाइ ॿियो किथे छुटकारो कोन्हे। कंहिंजे लाइ तो नबी साईं दुआऊं घुरे? असांजे लाइ, त जीअं असीं सिखूं अलाह खां खुल, तॾहिं पाण थो घुरे। सैयदना मुग़ीरा बिन शैबा फरमाइनि था त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ खां सलाम फेरींदा त हे 3 दफ़ा पढ़ंदा, छा चवंदा? ला इलाहा इल्लल्लाह, माना अल्लाह ताला हिन निज़ाम खे हलाइण जे लाइ कंहिंजी मदद कोन थो वठे। सॼो सिस्टम, सॼी काइनात खे हलाइण जे लाइ हुनजो को असिस्टेंट कोन्हे, छो त हुन सॼो सिस्टम ऑटोमेटिक करे छॾियो आहे, तंहिंजे करे ज़रूरत ई कान्हे। वहदहू, ऐं सॼो हुन अकेलो निज़ाम डिज़ाइन कयो आहे, सॼो निज़ाम कंस्ट्रक्ट कयो अथई, ला शरीक लह, इन निज़ाम खे ठाहिण वक़्तु बि, डिज़ाइन करण वक़्तु बि, हींअर हलाइण वक़्तु बि हुन सां को शरीक कोन्हे, कंहिंखे ख़बर ई कान्हे का अलाह खां सवाइ। लहुल मुल्क, तंहिंजे कर सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे, ज़मीनूं आसमानूं सभु हुन जूं आहिनि, तंहिंजे कर अलाह जी प्रॉपर्टी अलाह खां घुरबी। मिसाल तौर तव्हां कंहिं ज़मींदार खे चओ साईं ही हिन ॿारीअ ते मूंखे कणक करणु ॾे, त जंहिंजी प्रॉपर्टी आहे उन खे चवंदव न, या वञी चवंदव कंहिं वाणीअ खे दादा वाणिया उहो फलाणे ज़मीनदार जी ॿारी आहे ॾे, चरियाइप आहे या बेवकूफ़ी आहे, तंहिंजे करे शिरक माना चरियाइप आहे, बेवकूफ़ी आहे। लहुल मुल्क माना सॼी प्रॉपर्टी उन जी आहे। लहुल हमद, तंहिंजे करे जेका बि तारीफ़ ऐं तव्हां शयूं खाओ था सिर्फ़ु उन जी तारीफ़ थींदी। अलाह त शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं तुंहिंजी शइ मां खाधी आहे। वहू अला कुल शैइन क़दीर, ऐं अलाह ताला हर शइ ते क़ादिर आहे, फ़ैसिले करण ते, दुआ क़बूल करण ते, सभु कुझु। ऐं चयईं त इहो जेको आहे सो 3 दफ़ा निमाज़ खां पोइ पढ़ो। सैयद अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ जो सलाम फेरींदा त ज़ोर सां ई पढ़ंदा, ला इलाहा इल्लल्लाह, इहो साॻी, वहदहू ला शरीक लह, लहुल मुल्क व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हाणे हिन में अॻिते थो चए, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिंखे कख ॾियण जो पावर बि कंहिं वटि कोन्हे को। क़ुरान में अचे थो त खखड़ीअ जे मथां जेका खल आहे, मूंखां सवाइ उहा बि मूंखां घुरो, मूंखां सवाइ केॾो बि वॾो बुज़ुर्ग वली हुजे, उहा खखड़ीअ जी खल ॾियण जो बि तव्हांखे पावर कोन्हेसि को। इहा ई थो चए, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ऐं अल्लाह ई आहे जंहिंसां को पार्टनर कोन्हे, वला नअबुदु इल्ला इया, माना असां अल्लाह खां सवाइ कंहिंखां कोन पुकारींदासीं, असां अल्लाह खां सवाइ कंहिंखां का दुआ कोन घुरंदासीं। लहुल नेमत, इन्हीअ जे हथ में सभु नेमतूं आहिनि,
बीमारी छॾण जी नेमत, सिहत जी नेमत, औलाद सालिह थियण जी नेमत, इहे सभु लहुल फज़ुल ऐं सभु फज़ुल ऐं भलायूं संदसि हथ में आहिनि। लहुल सनाउल हसन ऐं उन जी सुठी तारीफ़ आहे। ला इलाहा इल्लल्लाह, बेशक अल्लाह सां को पार्टनर कोन्हे को। मुख़लिसीन लहु दीन, तंहिंजे कर ख़ालिसन उन खां दुआऊं घुरो, ख़ालिसन उन लाइ इबादत कयो। वलो करिहल काफ़िरून, इन ते चिड़ उहे कंदा जेके ठगी था कनि माण्हुनि सां। न न फलाणे खां घुर, फलाणे उन बुंड जे हेठां लंघो पुटु थींदव, फलाणे दर जे हेठां लंघो त विश्त में हलिया वेंदो। इहे सभु ठगियूं आहिनि, क़ुर ऐं अलाह जे हुकुम जे ख़िलाफ़ आहिनि। यारहीं दुआ सैयदना मुग़िब बिन शैबा बयान था, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ खां सलाम फेरींदा त चवंदा हुआ ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्दु व ला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम, हाणे इहो साॻा लफ़्ज़ आहिनि पर अॻिते वरी एड थो करे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम ला मानिअ लिमा आतैत, रब साईं तुंहिंजो पावर एॾो आहे जो जेका शइ तूं ॾीं थो उन खे रोकण जी न डीसीअ खे, न कमिश्नर खे, न वॾेरे खे, न चोर खे, न ठग खे ताक़त कान्हे जो मूंखां फुरे। जेका तूं फ़ैसिलो करीं थो मूंखे ॾियण जो, इहो केरु फुरे नथो सघे। भला मोतीअ लिमा मनत, ऐं जेका शइ तूं मूंखां रोकी आहे केरु मूंखे ॾेई कोन थो सघे। मां भली वज़ीर जे दर ते 100 सजदा वञी कयां, वज़ीर आला जे दर ते 100 सजदा कयां, उहा शइ न मिलंदी, न मिलंदी जेका तूं मना कई आहे। वला यनफ, ऐं न फ़ाइदो ॾींदी ज़ल जल्द मिनक जल्द, कंहिं बि साहिब हैसियत जी का शइ जेसिताईं तूं फ़ैसिलो न करीं। ॿारहीं दुआ हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाह अन्हा बयान फरमाए थी कि रसूल जॾहिं कंहिं मजलिस में शरीक थींदो या निमाज़ पढ़ंदा त घर में ई पढ़ंदा हुआ। सुभानक माना पाक आहीं तूं अलाह साईं। सुभान माना उहा हस्ती जंहिंजी डिज़ाइन परफेक्ट हुजे, जंहिंजे बनावट में ग़लती न हुजे। मिसाल तौर मखा, उन जे परनि जी डिज़ाइन परफेक्ट आहे। तव्हां जेकॾहिं जेनेटिक मॉडिफाई करे उनखे 3 पर कंदो उॾी कान सघंदी, हुनजे परनि खे ड्रिगो कंदो उॾी कान सघंदी। तंहिंजे करे सुभानक जो मतिलबु आहे त जेका शइ तो जीअं डिज़ाइन कई आहे इन्हीअ खां बहितर हिन दुनिया में कंहिंखे ताक़त न आहे जो करे सघे। जेकॾहिं अखियूं जंहिंखे तव्हांजे जंहिं जाइ ते रखियूं अथई, भली तव्हां वञी कंप्यूटर ते मॉडिफाई करे अखि खे मथे रखो, हेठि रखो, हेॾे कयो, वरी बि मोटी उते ई रखंदो जिथे इंसानु वधि में वधि सुहिणो आहे। नक खे भली किथे फेरायो कंप्यूटर में, हिते रखो, कन ते रखो, कुझु कोन थींदो। त सुभानक माना जॾहिं बि तव्हां ॾिसो त अलाह जी शइ परफेक्ट आहे त इन जो माना आहे सुभानक अल्लाहुम व बिहम्दिक, असीं तुंहिंजी तारीफ़ कयूं था। अशहदु, ऐं असां शाहिदी था ॾियूं, मां कमिट थो कयां कि अल्लाह इलाहा इल्ला अंत, तोखां सवाइ कंहिंजो बि दर न दर ते न वेंदुसि, तूं ई सभु कुझु मुंहिंजा कम ॿुधंदे। अस्तग़फिरुक, तुंहिंजे आॾो मां तौबह कयां थो गुनाहनि जी। व अतूब इलैक, ऐं सॼी मां तौबह तुंहिंजे दर ते थो कयां। इहो आहे नबी साईं दुआऊं घुरनि जेके असांखे घुरणु खपनि। सैयदना अक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह फरमाए थो त रसूल सल्लल्लाहु मूंखे फरमायो त हर निमाज़ खां पोइ इहे जेके आहिनि मऊज़ात पढ़ंदो कर। माना कुल वल्लाह अहद सॼो, कुल औज़ रबिल फलक सॼी, ऐं कुल औज़ बि रबिन नास सॼो। त इन सां छा थींदो, जिन्ना जादू वग़ैरह जे ख़िलाफ़ अलाह जी पनाह तोखे ॾींदा। तो ते केरु तावीज़नि जो असरु कोन थींदो, तोसां केरु रेब कंदो उनजो असरु न थींदो, उहे तुंहिंजे ख़िलाफ़ के चालाकियूं कंदा उहे तबाह थी वेंदा। इहो आहे, तव्हां पढ़ो। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह फरमाए थो, रसूल फरमायो कि हर निमाज़ खां पोइ ही कलमा चओ त कॾहिं बि नाकाम ऐं नामुराद कोन थींदो। सक्सेस ऑफ लाइफ जे लाइ ही कलमा ज़रूरी आहिनि। नौकरीअ में सक्सेस, धंधे में सक्सेस, नौजवाननि में सक्सेस, ऐं उनजा तमामु गुनाह माफ़ थी वेंदा, ख़्वाह उनजा गुनाह समुंड जे झाग खां हुजनि। कहिड़ो? सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह अकबर 33 दफ़ा। जेकॾहिं 100 जो अदद पढ़ो त पोइ उहो बि सही आहे। वरी चओ ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कम अल्लाह अकेलो करे थो। वहदहू, सॼो पावर हुन अकेले पंहिंजे हथ में रखियो आहे। ला शरीक लह, पंहिंजनि फ़ैसिलनि में कंहिंखे शामिल कोन थो करे। छो त ॾिसो न, अलाह त अज़ल खां आहे, ॿिया इंसान त बाद में पैदा थिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेसिताईं पैदा न थियो त अलाह कीअं पियो कम हलाए।
हज़रत आदम अलैहिस्सलाम पैदा न थियो, अलाह कीअं पियो कमु हलाए? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा न थियो त अलाह पंहिंजा कम कीअं पियो हलाए? माना साबित थी त अलाह ताला पंहिंजे कंट्रोल रूम में फ़ैसिला पाण करे थो, कंहिंखे इजाज़त नाहे त हुन सां शरीक थिए। लहुल मुल्क छो त सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, सॼी बादशाही हुनजी आहे। जॾहिं प्रॉपर्टी हुनजी आहे त ॿियो कीअं थो ॾेई सघे? लहुल हमद व अला कुल्लि शैइन क़दीर, हर शइ ते क़ादिर आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन गरम रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू निमाज़ मग़रिब निमाज़ फजर खां तशह जी हालत में वेठो हुजे ऐं गुफ़्तगू बि न करे ऐं हीअ जेकॾहिं पढ़ंदो त उन खे सवाबु कहिड़ो मिलंदो? 10 गुलाम आज़ादु करण जो सवाबु। सॼो ॾींहुं ऐं सॼी राति हर ख़तरनाक शइ शैतान जे ख़िलाफ़ु उनखे बचाव थींदो। कहिड़ो आहे? ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह लहुल मुल्क व लहुल हमद बियदिल ख़ैर, हुन जे हथ में सॼो ख़ैर आहे। युही व युमीद, जंहिंखे ज़िंदा करे सनस मर्ज़ी, युमी जंहिंखे मौत ॾिए हुनजी मर्ज़ी आहे। असां मरी वञे थो माण्हू, कंहिंखां पुछी थो मरे? अची वियो टाइम, ॿियो बचायो, केरु थो बचाए सघेसि? उहा उला कुल शैइन क़दीर, अलाह हर शइ ते क़ादिर आहे। हे सभई ॾिसो, मां तव्हांखे रेफरेंस थो ॾियां, मतां चओ त इहे हथ जी ठाही अथऊं। सैयदना इहे सॼी किथे आहिनि, कहिड़े जाइ ते सभु आहिनि। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह बयानु कयो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू निमाज़ मग़रिब खां गुफ़्तगू करण खां पहिरीं ई कलमा पढ़ंदो, अगरि उन राति मरी वेंदो त अलाह चए थो दोज़ख खां बची वेंदो। ऐं निमाज़ फजर खां जेकॾहिं पढ़ंदो ऐं जेकॾहिं उन ॾींहुं मरंदो तॾहिं बि दोज़ख खां आज़ादु थींदो। उहो कहिड़ो आहे? अल्लाहुम अजरनी मिनन नार। हिन जी माना आहे कि अलाह साईं मूंखे दोज़ख खां बचाए। हाणे ॿुधायो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? सिर्फ़ु इहे लफ़्ज़ चवण सां तव्हांखे एॾो बेनिफिट। ऐं इहे अथेंटिक दुआऊं, इहे सभु इल्हामी दुआऊं आहिनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ जूं कॾहिं कोन ठाहींदो आहे। अलाह ताला क़ुर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वमा यंतिक अनिल हवा इन हू इला वहियूं युहा। माना दीन जे मामले में नबी करीम हिकु लफ़्ज़ पंहिंजे वात मां पंहिंजे तरफ़ां कोन थो कढे, हर लफ़्ज़ हुनखे वही मथां कई थी वञे। तंहिंजे करे इहे दुआऊं उन जूं आहिनि। 17 सईदा उम्मु सलमा रज़ी अल्लाह अन्हा बयानु थी करे, जे रसूल निमाज़ फजर खां सलाम फेरींदा दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम, जेकॾहिं तव्हां दीन जो कमु करणु चाहियो था, तव्हां चाहियो था त जॾहिं तव्हां गुफ़्तगू कयो त माण्हू तव्हां कन ॾेई ॿुधनि, चाहियो था त माण्हू तव्हांखे सचो सम्झनि, चाहियो था त माण्हू तव्हांखे सम्झनि त हीअ जेको ॻाल्हि करे थो हुनखे एतबार कजे, उन लाइ दुआ आहे। अल्लाहुम इन्नी असअलुक इल्मन नाफ़िअन, अल्लाह ताला मां तोखां अहिड़ो इल्मु थो घुरणु चाहियां जंहिंमें फ़ाइदो आहे। मूंखे अहिड़ो इल्मु ॾे जेका मूंखे फ़ाइदो पवे। दीन जो सचो इल्मु दुनिया में बि फ़ाइदो ॾिए थो। मिसाल तौर दीन जो इल्मु छा आहे? सचो ॻाल्हाइणु, ईमानदारी करणु, हलाल खाइणु, कंहिंसां ठगी न करणु, ग़रीबनि जी मदद करणु। हिन दुनिया में फ़ाइदो कोन ॾींदी। छा हुनजी ज़िंदगी हूंदी? छा हुनजी दिलि में ख़ुशियूं हूंदियूं? कीअं विहाणे ते मथो रखंदो त 2 मिंटनि में निंड अची वेंदसि। हुनखे तफ़कुर ई न हूंदो, छो त ठगी कोन थो करे, कंहिंसां कूड़ कोन ॻाल्हायो त एॾो ख़तरो अथसि त मां पकिड़िजी पवंदुसि। अल्लाहुम्मा असअलुक इल्मन नाफ़िअन, नबी साईं चए थो, अल्लाह साईं मां सुवाल थो कयां, ॿाॾायां थो तोखे त मूंखे इल्मु ॾे जंहिंमां नफ़ो हुजे दुनिया ऐं आख़िरत जो। व रिज़्क़न तय्यिबन, ऐं अहिड़ा रिज़्क़ ॾे जो भलो हुजे, मूंखे कंहिंखां वठिणो न पवे। रिज़्क़ खायां हलाल हुजे, रिज़्क़ खायां जंहिंमें मूंखे मज़ो अचे। व अमलन मुतक़ब्बिलन, ऐं अहिड़ा मूंखां अमल कराए जो तूं क़बूल कंदो वञी, तूं चवंदो वञी पास 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 पास। कॾहिं कॾहिं असां अहिड़ा अमल कयूं था जो चवंदो अलाह साईं अधु पास अधु फेल, पर असां खां अहिड़ा अमल कराए जो 100 मार्कूं ॾींदो वञी, मूंखे इन हर अमल जो इहो थो चवे। अहिड़ो सैयदना अब्दुर्रहमान बिन अब्ज़ी रज़ी अल्लाह फरमाए थो, जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ वितर जो सलाम फेरींदा त चवंदा हुआ 3 दफ़ा, सुभानल मलिकिल कुद्दूस, सुभानल मलिकिल कुद्दूस, सुभानल मलिकिल कुद्दूस। माना पाक आहीं तूं, बादशाही तुंहिंजी, तूं इज़त वारो आहीं, तूं वकार वारो आहीं। ऐं वरी 3 दफ़ा चवंदो रब्बुल मलाइकत व रूह, तूं रब आहीं फ़रिश्तनि जो ऐं रूह जो। रूह छा आहे? हे जेको असांजे जिस्म में हिकिड़ी शइ पियल आहे, उहा कहिड़ो कमु थी करे? इहो जेको रूह असांजे जिस्म में हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे जेको हिन जिस्म में पियल आहे। हे जेको असां चङूं ॿहूं आहिनि, इहे आहिनि जीअं कंप्यूटर हार्डवेयर, लेकिन सॉफ्टवेयर रूह आहे। माना ॾिसे उहो थो, ॻाल्हाए उहो थो,
दिमाग़ मां लफ़्ज़ उहे थो कढे, फ़ैसिला उहो थो करे, ख़ुशी उन खे थिए थी, रंज ऐं ग़म उन खे थो थिए, लेकिन बाक़ी जिस्म सेमी ऑटोमेटिक आहे। जे रूह निकिरी वेंदो, जे यंग जिस्म आहे त 16-17 साल उहो जेको आहे सो खाधो हज़म कंदो, काकूस पेशाब पियो कंदो, पर साह पाण न खणंदो, उनखे फिफड़नि खे ज़ोर ॾियणो पवंदो। त इहो ऑटोमेटिक सिस्टम मुंहिंजो हलंदो रहंदो, लेकिन रूह न आहे। त इन करे अमेरिका में ॿियनि मुल्कनि में इहे जंहिंजा रूह निकिरी वञनि था, पर जिस्म खे सस्टेन कंदा मशीनुनि ते 16-16 साल। हाणे मां तव्हांखे अॻे जुमे ते ॾेखारियो, हिकिड़ी माई 43 सालनि ताईं सस्टेन पियो वञे जिस्म खे कयनि पिया, उनखे खाधो ॾींदा हुआ ट्यूब जे रस्ते, चॿाड़े कान सघंदी, निहारे कान सघंदी, उनखे चॿाइण आहे ई कोन, तंहिं करे ट्यूब उनखे मादे में विझणो पवंदो, जंहिंमें लिक्विड मोकिलिबी, प्रोटीन्स मोकिलिबा। 43 साल उहा इन खाईंदी, पोइ अचे माण्हुनि ॿाहूं ॿधियूं, तोबहूं कयूं, गीसियूं पातनि, बाबा कढो ट्यूब, असांखे न खपे, ट्यूब कढनि, जिस्म बि इहो मौत तुंहिंजो अॻो पोइ थी वियो, कढो को। त इहो रूह आहे। अलाह ताला फरमाए थो आख़िर में आहे सही हदीस में अल्लाह जल जलाऊं जो हम ऐं उनजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़णु असांजी दुआउनि जे क़बूल जो बहितरीन ज़रियो आहे। हदीस आहे जाम तिरमिज़ी नंबर 593। नोट, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयत दुरूद के जवाब में दुरूद इब्राहिम फरमाईंदा हुआ। ऐं जेको आहे आख़िर में मां इहो चवंदुसि त जेकॾहिं को माण्हू अल्लाह खां दुआऊं नथो घुरे त छा उन जो स्टेटस रसूल सलाम खां मथे आहे? छा हू उन खां वधीक मोतबर आहे? जेकॾहिं अल्लाह जे नबी सलाह वसलम हर निमान दुआऊं घुरियूं त छा असांजी ज़ात उन खां ऊची आहे? हिकिड़ी एक्सप्लेनेशन आहे, मुतकब्बिर तकब्बुर। चए थो मूंखे पैसा पिया आहिनि, 80,000 पघार पे थी मिले, 2-3 ॿनियर टुकड़ा न, मूंखे घणी ज़रूरत आहे, मां इन खे तकब्बुर थो चए। इन जे बारे में हदीस शरीफ़ आख़िरी करे मां ख़तम थो कयां। चए थो त जाम तिरमिज़ी में युहशरुल मुतकब्बिरून यौमल क़यामत, अल्लाह ताला अहिड़े तकबर करण वारनि खे क़यामत ॾींहं ते गॾु कंदो। केरु आहिनि तकबर करण वारा? जेके चवंदा त असीं नबी साईं खां बि ऊचा आहियूं, त इन करे असांखे कहिड़ी घुरण जी ज़रूरत आहे, बहु भली घुरे। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। यौमल क़यामत अमसाल ज़र फी सूरत रिजार, ऐं कद हूंदनि माकोड़ीअ जहिड़ो, पर हूंदनि सॼी शिकिल इंसान जी, माना ॿाहूं टंगूं, पर ॼणा माकोड़ा। यक्षाहुम ज़ुल्मिन कुल मकानिन, बेइज़ती, थुकूं, खांगारा, चौधारी लॻंदनि। फयुसाकून इलल सिजन फी जहन्नम, पोइ हिननि खे खणी वेंदा जहन्नम जे हिकिड़े वाड़े में। युसम्मा बूलस, उन डिपार्टमेंट जो नालो आहे जहन्नम जो बूलस। तालुहुम नारुल अनियार, ऐं बाहि चढ़ी वेंदा आहिनि मथां। युस्कून मिन उसारत अहलिल नार तीनतिल खबाल, ऐं खाराइण जे लाइ जेके जहन्नमी हूंदा न, जॾहिं जूं चर्बियूं पिघरंदियूं, गुह काकूस निकिरंदो, उहो गॾु करे हिननि खे खारायो वेंदो, जेके अलाह खां तकबुर कंदा, दुआऊं न घुरंदा हुआ। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त असांखे जेको आहे सो अलाह पाक असांखे तौफ़ीक़ ॾिए त असीं हर दम रब खे पुकारियूं, रब खां उहे दुआऊं घुरूं, घटि में घटि एतिरियूं त घुरूं जो नबी साईं सेखारे वियो आहे। वल्लाह आलम। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।